अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उदासी टीवी यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त ऐं बहितरीन अपडेट दोस्तों मूं तव्हां लाइ आंदी आहे। सिंधी टेलीफिल्म जेका अची रही आहे जानी दुश्मन, जंहिंमें साईं निसार शाह जो अनोखो किरदारु आहे। उनजो कपिड़नि जो लुक, वारनि जो लुक हिकु क्यूट ऐं ज़बरदस्त कूल आहे। ऐं होॾां जेको आहे अहमद अली शेख, अज़ीज़ कमरानी जी जेका जोड़ी आहे, उन्हनि जे हथनि में हथियार आहिनि ऐं खून ख़राबो ऐं दुश्मनियूं वता कंदा वतन, अहिड़े क़िस्म जी उनजी कहाणी ॾेखारी वई आहे। इरफान शेख हीरो जो किरदारु करे रहियो आहे, अज़ीज़ कमरानी ऐं अहमद अली शेख इहे गुंडे जो किरदारु कयो आहे इन फिल्म में। ऐं होॾां जेको आहे असगर चौधरी साहब जो बि किरदारु ज़बरदस्त आहे ऐं साईं निसार शाह जो बि। ऐं सभ खां वधीक जेको आहे अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कमरानी जा जेका एक्शन ॾेखारिया विया आहिनि हिन फिल्म में, उहे हाई लेवल जा आहिनि, बहितरीन मां बहितरीन आहिनि। दोस्तों इहा फिल्म ईद ते रिलीज़ कई वेंदी ऐं इन में इरफान शेख जो ज़बरदस्त वारनि जो लुक ऐं साईं निसार शाह जो लुक ज़बरदस्त तयारु कयो वियो आहे ऐं अनोखो तरीक़ो ऐं अनोखो किरदारु साईं निसार शाह खे मिलियो आहे। काफ़ी अरसे खां पोइ असगर चौधरी बि हिन फिल्म में तव्हांखे नज़र ईंदो, छो त हू तकरार ड्रामे खां पोइ कंहिं ड्रामे में फिल्म में नज़र न आयो ऐं हिन जानी दुश्मन फिल्म में तव्हांखे नज़र ईंदो। ऐं हेॾां जेको आहे इरफान शेख जो बि ज़बरदस्त किरदारु हीरो जो आहे हिन फिल्म में। ऐं दोस्तों हीअ फिल्म इंशाअल्लाह ईद ते रिलीज़ कई वेंदी, तमामु जल्द इन जी जेको एडिटिंग फाइनल थी वेंदी, शूटिंग धड़ाधक इन जी हली रही आहे। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे।